नई सालेपट जे सुपर पब्लिक हाई स्कूल में असां सिंधुअ जा वारिस आहियूं जे सिरे हेठि एकता तकरीब कोटाई वई। तफ़सील आला वधाए मार्जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन, KTN काविश ऐं कोशिश इदारे पारां 1 डिसंबर ते असीं सिंधुअ जा वारस आहियूं। इन ई उनवान हेठि सुपर पब्लिक हाई स्कूल सालियापट में प्रिंसिपल ज़मीर हुसैन महर ऐं अलीगुल महर जी मेज़बानी हेठि सकाफ़ती ॾियारो मल्हाइण लाइ प्रोग्राम मुनक़िद कयो आहे। अचो त इन प्रोग्राम में आयल माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल करे त हू असांखे छा था ॿुधाइनि। हीउ प्रोग्राम असांजे लाइ तमामु ज़रूरी आहिनि ऐं थींदा रहनि। असांजे नौजवाननि खे ख़ासि करे असां रिक्वेस्ट कयूं था त हीउ मची कचरियूं प्रोग्रामनि खे उजागर कंदे असां ॿियनि मुल्कनि ताईं पंहिंजी सकाफ़त प्रमोट करण लाइ असां उन्हनि ताईं पहुचाइण लाइ त असांजी सिंधी सकाफ़त केतिरी रिच अमीर सकाफ़त आहे उन हवाले सां प्रोग्राम थियनि पिया हर साल। जीअं हिन साल बि हिन प्रोग्राम खे असां वॾी धामधूम सां मल्हाए रहिया आहियूं। KTN जे तरफ़ां जेको स्लोगन ॾिनो वियो असीं सिंध जा वारिस आहियूं, उन हवाले सां बि असां दुनिया खे ॿुधाइणु चाहियूं था असां सिंध जा वारिस आहियूं। सिंधू दरिया ते जेके कैनाल जोड़िया वञनि था उन कैनाल जोड़ण जी असां सख़्तु लफ़्ज़ में मज़म्मत कयूं था। KTN कशिश ऐं काविश न्यूज़ जो इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां जेके हिन साल असांजे हिन सभा जहिड़ी सिंध जे लाइ को न को हिकिड़ो स्लोगन रखंदा आहिनि। हाणे बि जेको स्लोगन रखियो वियो आहे असां सिंधुअ जा वारिस आहियूं, इन हवाले सां सुपर पब्लिक स्कूल में जेको प्रोग्राम कयो वियो आहे इन जी आउं भरपूर नमूने सां हिमायत कयां थो। असांजी सिंध ते जेके मुख़्तलिफ़ कंहिं बि हीलनि वसीलनि सां हरबा हलाए असांखे पाणी ॾियणु जेको आहे सो असांखे रोकियो थो वञे पियो, इन जी असां भरपूर लफ़्ज़नि में मुखालफ़त कयूं था पिया। KTN वारनि जो जेको अॼु उनवान आहे सिंध जा असीं वारिस आहियूं, सिंध जा असीं वारिस आहियूं। असां अॼु जीअं एकता जे ॾियारे सां हिते इकठा थिया आहियूं। असांजो फर्ज़ आहे त अॼुकल्ह सिंध दरिया ते जेको कब्ज़ो कयो वञे थो इहो असां कॾहिं बि न करणु ॾींदासीं। असांजो ही क़ौमी ॾींहुं आहे सिंधियुनि जो। सिंधी असां सभु समाजड़ा आहियूं। असांजी सिंध सां मोहबत ऐं चाहत आहे। असां इन मोहबत ऐं चाहत में मरी वेंदासीं। KTN जी ताउन सां सुपर स्कूल में हर साल जीअं मल्हाईंदा रहंदा आहियूं। अदा हीउ जेको ॾियारो आहे हाणे असांजो जेको आहे न सकाफ़त जो ॾियारो त पंहिंजी जाइ ते हिकिड़ी क़ौमी ईद थी चुकी आहे। इन में तमामु वॾो असांखे हिकिड़ो ॿियो बि फ़ाइदो आहे। घटि में घटि जेके क़बीलाई झेड़ा था थियनि न उन में बि असांखे हिन में मदद मिलंदी ख़तमु करण में। एकता यूनिटी थींदी त असांजा जेकी बि नेगेटिव थिंकिंग नेगेटिव ॻाल्हियूं ख़तमु थी वेंदियूं। काविश KTN जे तरफ़ां जेको आलानियल असां सिंध जा वारिस आहियूं उन तहत ई असां सुपर स्कूल सालियापट में प्रोग्राम मुनक़िद कयो आहे ऐं जेको सुभाणे इंशाअल्लाह ताला अञा वधीक असां जोश जज़्बे सां उन में भरपूर नमूने शिरकत कंदासीं। जीअं त नाज़रीन सकाफ़ती प्रोग्राम में आयल माण्हू तव्हां वेद ॿुधा जिन जो ई चवणु आहे त सुभाणे 1 डिसंबर ते हीउ जेको प्रोग्राम आहे सकाफ़ती ईद जो ॾियारो असां वॾी ख़ुशी ऐं धामधूम सां मल्हाईंदासीं। अजरक टोपियूं पाए वॾियूं रैलियूं कढंदासीं ऐं जेके सिंधू दरिया मां शक कैनाल घेरकनियूं कढिया वञनि था उन जे ख़िलाफ़ सुभाणे सख़्तु असां जेको आहे सो एहतजाज कंदासीं। अलाह वधाए मार KTN न्यूज़ सालियापट।